बुलेटिन खे अॻिते वधाईंदे अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन नवां खे ॾींदा हलूं। पिथोरो भरिसां उमरकोट मीरपुर ख़ासि रोड ते शादीपली मोड़ वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में टकर थी पियो आहे, जंहिं सबबि हिकु औरत फ़ौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन पिथोरो मां अव्हां खे ॾियूं पिया। पिथोरो भरिसां उमरकोट मीरपुर ख़ासि रोड ते शादीपली मोड़ वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में टकर थी पियो आहे। टकर लॻण नतीजे में हिकु औरत फ़ौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फ़ौती औरत जी सुञाणप ॻोठु सोबत मरी मोड़ जी रहवासिण जलूरी कोयली तौरु थी आहे। ज़ख़्मी राजू कोयलीअ खे पिथोरो इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन अव्हां खे ॾियूं पिया पिथोरो भरिसां उमरकोट मीरपुर ख़ासि रोड ते शादीपली मोड़ वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में टकर थी पियो आहे। हिकु औरत फ़ौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फ़ौती औरत जी सुञाणप ॻोठु सोबत मरी मोड़ जी रहवासिण जलूरी कोयली तौरु थी आहे।